नाज़रीन, सीनियर तरीन जज जस्टिस काज़ी फाइज़ ईसा सुप्रीम कोर्ट जो 29 चीफ जस्टिस बणिजी वियो आहे। सदर डॉक्टर आरिफ अलवी ऐवान सदर में तकरीब दौरान जस्टिस काज़ी फाइज़ ईसा के उहदे जो कसम खणायो। वधीक तफ़सील लाइ पेश आहे हीअ रिपोर्ट। सीनियर तरीन जज जस्टिस काज़ी फाइज़ ईसा सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो 29 चीफ जस्टिस बणिजी वियो आहे। 26 अक्टूबर 1959 में कोयटा में जनम वठंदड़ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जो वालिद काज़ी मोहम्मद ईसा कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो वेझो साथी हो, जॾहिं त संदसि ॾाॾो काज़ी जलालुद्दीन पाकिस्तान ठहण खां अॻु कलात रियासत जो वज़ीर आज़म हो। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा शुरूआती तालीम कोयटा में हासिल करण बाद खानदान समेत कराची लॾे आयो ऐं 26 सालनि ताईं वकालत जे शोबे सां वाॻियल रहियो। काज़ी फाइज़ ईसा सन 1985 में हाई कोर्ट जे वकील तौरु रजिस्टर थियो ऐं सन 1998 में संदसि बतौर वकील सुप्रीम कोर्ट एनरोलमेंट। परवेज़ मुशर्रफ पारां लॻायल इमरजेंसी खे सुप्रीम कोर्ट 2009 में गैर आइनी करार ॾिनो त जिन जजिस पीसीओ तहत हलफ़ खयो उहे समूरा जज फारिग थी विया ऐं उन दौरान बलोचिस्तान हाई कोर्ट जा समूरा जजिस नौकरियुनि तां बरतरफ़ थी विया। उन वक़्त में चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी जस्टिस काज़ी फाइज़ ईसा खे बलोचिस्तान हाई कोर्ट जो चीफ जस्टिस बणाइण जी सिफारिश कई, जेका मंज़ूर कई वई। काज़ी फाइज़ ईसा खे सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते मेमो गेट जी अदालती जांच कमीशन जो सरबराह बणायो वियो। पीपल पार्टी जे दौर में अमेरिका में पाकिस्तानी सफ़ीर हुसैन हक़ानी ते इल्ज़ाम लॻो त उन दौरान हुन फ़ौजी बग़ावत जो ख़दशो ज़ाहिर कंदे अमेरिकी इंतज़ाम खे सिविल हुकूमत जी मदद करण जी दरख़्वास्त कई हुई। सन 2018 में सुप्रीम कोर्ट पेशावरी रजिस्ट्री में पाण मुरादो नोटिस मामले ते इख़्तिलाफ़ सबबि उन वक़्त जे चीफ जस्टिस साकिब निसार जस्टिस फाइज़ ईसा खे बेंच खां धार कयो, जंहिं ते हुन इख़्तिलाफ़ी नोट बि लिखियो। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा साकिब निसार पारां क़ाइमु कयल डैम फंड जी बि मुखालफ़त कंदे चयो त बहितर आहे त वकील मथनि लॻल ॾंड जी रक़म डैम फंड में जमा करण बदिरां कंहिं ख़ैराती इदारे में जमा कराए। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत दौरान जस्टिस फाइज़ ईसा ख़िलाफ़ परॾेही मुल्कनि जा असासा ज़ाहिर न करण बाबति सदारती रेफरेंस दाख़िल कयो वियो। रेफरेंस ख़िलाफ़ दरख़्वास्त में जस्टिस फाइज़ ईसा दावा कई त चीफ जस्टिस आसिफ खोसा रेफरेंस बाबति ॿुधायो हो, जंहिंजो मक़सदु मूंखां इस्तीफ़ा वठणो हो। सुप्रीम कोर्ट जे 10 रुकनी बेंच जे अक्सरियती सदारती रेफरेंस खे रद्द कयो ऐं सुप्रीम जुडिशियल काउंसिल खे कार्रवाई खां रोके छॾियो। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जो चीफ जस्टिस उमर बंदयाल सां सदारती रेफरेंस खां पोइ बि तकरार हलंदो रहियो ऐं हुन केतिरनि ई केसनि जी ॿुधण खां पिणु मज़रत कई। 2017 में फैज़ाबाद धरणे जो पाण मुरादो नोटिस वठण बाद जस्टिस काज़ी फाइज़ ईसा ख़िलाफ़ एंटी एस्टेब्लिश हुजण जो तासुर पैदा थियो। पाण मुरादो नोटिस में सुप्रीम कोर्ट उन वक़्त जे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा खे हुकुम ॾिनो त हू पंहिंजे मातहत उन्हनि ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे जिन हलफ़ जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे सियासी मामलनि में मुदाख़लत कई। हिन वक़्तु नए चीफ जस्टिस जे लाइ केतिरा ई चैलेंजिस आहिनि। उन्हनि मां सभ खां वॾो चैलेंज मुल्क में 90 ॾींहनि अंदरि आम चूंडूं कराइण आहे। जस्टिस उमर अता बंदयाल रिटायर थी वियो, पर उन जा हम ख़याल जजिस सुप्रीम कोर्ट में मौजूदु आहिनि। ॾिसणो आहे त छा हू प्रैक्टिस एंड प्रोसीजर ते अॻूणे चीफ जस्टिस पारां जारी कयल स्टे ख़तमु करे सघंदो, जंहिंमें चीफ जस्टिस जा अख़्तियार घटि करणा आहिनि। 21वीं आईनी तरमीम में आम शहरनि जा केस फौजी अदालतुनि में हलाइण वारो मामिलो सुप्रीम कोर्ट में आयो त जस्टिस काज़ी फाइज़ ईसा इख़्तिलाफ़ी नोट लिखी उनखे गैर आइनी करार ॾिनो। 9 मई जे वाक़िअनि में मुलविस माण्हुनि जा केस बि फौजी अदालत में हलाइण ख़िलाफ़ बि दरख़्वास्तूं सुप्रीम कोर्ट में ॿुधणी वेठा आहिनि। ॾिसणो आहे त उन ते चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा कहिड़ो मौक़िफ़ अख़्तियार करे थो। साल 2019 में सदारती रेफरेंस खां पोइ सीनियर तरीन जज हुजण बावजूदि जस्टिस काज़ी फाइज़ ईसा खे 3 सालनि ताईं कंहिं आइनी केस जी बेंच में शामिल न कयो वियो। हुन सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ते स्टे ऑर्डर खां पोइ अप्रैल खां मामूल वारनि बेंचनि में विहण खां मुअज़रत पिणु कई हुई।